अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शेख हयाज़। त दोस्तों शेख हयाज़ जेका आहे मौजूदा दौर जे वॾनि शाइरनि में शामिल आहे ऐं शेख हयाज़ जी शाइरी घण रुखी आहे ऐं शेख हयाज़ जी शाइरी में तक़रीबन समाजी ज़िंदगी जा सियासी ज़िंदगी जा इनफ़रादी तौरु इज्तमाही पहलुअनि ते हर हवाले सां हिकिड़ो असांखे जेको आहे शाइरी असांखे उन्हनि जी मिले थी ऐं उहा शाइरी जेका आहे उत्साह भरींदड़ ऐं हिकिड़ो गाइड कंदड़ हिकिड़ी क़ौमी सतह ते इनफ़रादी सतह ते आहे। सो अचो त शेख हयाज़ जी ज़िंदगी ते ऐं शेख हयाज़ जी शाइरी जे हवाले सां मुख़्तलिफ़ पहलुअनि ते हिकु नज़र फिरायूं था। त दोस्तों शेख हयाज़ जो असल नालो त मुबारक हो ऐं शेख हयाज़ 1923 में पैदा थिया शिकारपुर में। उन खां अलावा उन्हनि जी जेका इंतकाल जो साल आहे उहो आहे 1997। सिंध धरतीअ खे इहो फ़ख्रु हासिलु आहे त हुन हमेशह अहिड़ियुनि अज़ीम ऐं महान शख़्सियतनि खे जनमु ॾिनो आहे जिन पंहिंजी शख़्सियत खे विसारे संदसि सींद सजाई आहे। हिन धरती जी कुख मां हमेशह हमेशह साई रही आहे ऐं हर दौर मजांस मांझी मर्द जनमु वठंदा रहिया आहिनि। सिंधी ॿोली ऐं शाइरी ते शेख हयाज़ जो वॾो एहसान इहो आहे जो हुन उनखे दकियानूसी क़दीम रिवायतनि खां निजात ॾियारे उन में जिदत पैदा कई ऐं उनखे नवां रंग ऐं रूप बख़्शिया। संदसि शाइरी मौज़ूई तौड़ी मानवी लिहाज़ खां घण पसंदि आहे। हुन तमामु घणनि मौज़ूअनि ते लिखियो ऐं भरपूर अंदाज़ सां लिखियो आहे। दोस्तों जेको आहे शेख हयाज़ सिंधी शाइरीअ में या माना उन में खणी चइजे माना सदियुनि ताईं जेको सिंधी शाइरी ते फ़ारसी जो असरु रहियो हुयो। उन में ईरानी मुहावरा ईरानी जेके आहिनि खणी चइजे तमसील ईरानी खणी चइजे मिसाल वग़ैरह शामिल हूंदा हुआ। सो उहो ईरानी माहौल जेको आहे शेख हयाज़ ख़तमु हुन मां करे उनखे बिल्कुलु ई माना हिकिड़ो निज सिंधी माहौल ॾिनो। सिंध जा वाड़ वसंतियूं सिंध जा ॿूटा सिंध जा इहे जेके आहिनि इहे सिंध जा इलाइक़ा इहे सभु शयूं इस्तेमालु करे उनखे माना सिंधी माहौल ॾिनो सिंधियत बख़्शी उनखे पंहिंजी शाइरीअ खे। शेख हयाज़ जी शाइरीअ में रूमानियत शेख हयाज़ रूमानियत जो आला पाए जो शाइर आहे। मोहबत खां सवाइ हिन दुनिया में ॿियो कुझु बि न आहे। जेकॾहिं धरती जी ॻाल्हि करे थो उन में बि मोहबत आहे, जॾहिं क़ौम जी ॻाल्हि करे थो उन में बि मोहबत आहे। मतिलबु त संदसि शाइरी जो चश्मो मोहबत आहे। हिकु हंधि लिखे थो जंहिं मोहबत न कई आहे सो ए अयाज़ ज़िंदगीअ जे गुनाहगारनि मां आहे। हुन त ख़ुदा खे सुञाणण लाइ बि पंहिंजे महबूब जे हुस्न खे ज़रियो बनायो आहे। असां सवाल कयो हू ख़ुदा बि आहे छा? अव्हां जो हुस्न इन जो जवाबु आहे साईं। अयाज़ जी उमिरि जो को बि हिसो मोहबत जी ख़ुशबू खां ख़ाली न रहियो। मोहबत खे ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी सम्झो अथसि। चवे थो कंहिं कारी चॻ ते राति खुटी कंहिं ॻाढ़े गल ते बाक फुटी ईअं वक़्तु कटियो ईअं उमिरि लुटी सभु सांग सजायो आ प्यारा। अयाज़ जो मोहबत जो जदीद तसवुर सिगमंड फ्राइड जे नज़रिए मुताबिक़ आहे जंहिंमें जिन्स खे मोहबत में तमामु घणी अहमियत ॾिनी वञे थी। हुन जदीद तसवर में जिस्मानी ख़ूबसूरती इंसानी उमंगूं ऐं जिनसी तशंगी वग़ैरह अहम जाइ वलारनि थियो। संदसि ही सिटूं इन ॻाल्हि जो सबूत आहिनि। चप चुमीअ लाइ उभरिया साम्हूं आहे चोथीअ चंड कहिड़ो सुंदर सपनो आहे जीवन जो सपनो। तुंहिंजी छाती आती आती नेण वेन तुंहिंजा नींद दाऊं दाऊं तुंहिंजूं ॿाहूं प्यार पली थी छो। अयाज़ पंहिंजे महबूब जी जिस्मानी ख़ूबसूरती ऐं मेलाप जो ज़िक्र करणु वक़्तु बि जमालियात जो ख़ासि ख़्यालु रखे थो। हुन वटि जिन्स बराए जिन्स न आहे पर जिन्स बि हिकु आफ़ाक़ी हुस्न जो जलवो आहे। कारा ककर उभ में वसकारो ऐं विझ मुंहिंजा मिठड़ा हिन घड़ी छातीअ खां न जे छिज मूंसां बि भिज बरसातियुनि जे बिरह में। संदसि शाइरी में वतन दोस्ती। दोस्तों जीअं शेख हयाज़ जी शाइरी घण रुखी आहे त उन्हनि जी शाइरीअ में वतन दोस्ती। शेख हयाज़ जी शाइरीअ जो ॻच हिसो मारूज़ी हालतनि जे करे वजूद में आहे। हिन दौर में सिंध सां ज़ुल्म थींदे ॾिठो उन ई सूरत हाल शेख हयाज़ खे तड़पाए छॾियो ऐं हुन आज़ादी जा गीत वॾे वाके ॻाइण शुरू कया। ही माण्हू वाह जो ढक थी विया जीअं लुक लॻी तीअं रुक थिया
अॼु आज़ादी जे नारनि सां सभु दर्द विया दिलगीरनि जा। तो दोस्तों, इन हवाले सां सिंध खे हिसाइण लाइ जॾहिं बि कात कुहाड़ा उभा थिया त अयाज़ चयो, काती हेठां कंध पोइ बिनारा नीह जा, सिंधड़ी जो सौगंध मरंदासीं पर मुरकंदे। अहिड़े माहौल में काफ़ी हद तक माठार थी वई, गीतनि जी गुंजार बंदि थी वई, मांझनि जी ललकार बंदि थी वई, पर अयाज़ जी गुफ़्तार बंदि न थी ऐं चयईं, अञा रोञे मां रड़ अचे थी मतां ईअं सम्झी मुआ मोर सारा। अयाज़ जी शाइरी जो उत्साह सिंध ऐं सिंधी अवाम आहे। सिंध खे इबादत जी हद ताईं चाहे थो, लिखे थो, सिंध देस जी धरती तोते पंहिंजो सीस निमायां, मिटी माथे लायां, किंजर खां कारूंजर ताईं तोखे चश्मनि चाहियां, मिटी माथे लायां। तारीख़ में घणो करे ईअं थींदो आयो आहे त पंहिंजी धरतीअ सां बे इंतिहा प्यारु कंदड़ माण्हू खे गद्दार करार ॾिनो वियो आहे। शेख अयाज़ खे बि 3 भेरा कोटनि में बंदि कयो वियो। अयाज़ मञे बि थो त हू ॾोही आहे, चवे थो, मां ॾोही आहियां, मूंखे ई ॾोह कया आहिनि, ही ॾोह न आकाश छॾे, मूं प्रीत लॻाई धरती सां, मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विड़े तलवारनि सां। तो दोस्तों, संदसि शाइरीअ में इंसान दोस्ती। अयाज़ बि हिन दौर जो ई शाइर आहे। संदसि उकाबी अखियूं दुनिया जे अहम वाक़िअनि जो मुशाहिदो कंदियूं रहियूं आहिनि। हिकु आला आदर्शी इंसान हुजण जे नाते अयाज़ दुनिया जे हर मज़लूम जो दुख पंहिंजो दुख सम्झियो आहे ऐं उन्हनि ते थींदड़ हर ज़ुल्म जो ईज़ाउ महसूसु कयो आहे। चवे थो, जंहिं ते बि थियो, जंहिं वक़्तु थियो, जंहिं जाइ थियो, सो मूं ते ज़ुल्म थियो आहे, का ॿांह वढी मूं दांह कई जो कांउ कपियो, सो मुंहिंजो कंदी जो आहे, कोई बि कुठो जेको बि कोई बि कुठो जेको बि छुरो, जंहिं ते बि हलियो, सो मुंहिंजो रतो आहे। वियतनाम जी आज़ादी जी वेड़ बाबति लिखे थो, हनोई हर जाइ आज़ादी जो मोर्चो, लखे निंगरियूं मरण जीअण लाइ, कायर पेर न पाइजे तो प्यारी जिंदड़ी। तो दोस्तों, इन हवाले सां तव्हांखे इंसान दोस्ती, हुब्बुल वतनी, वतन सां मोहबत, मिजाज़ी मोहबत ऐं इहे सभु पहलू शेख अयाज़ जी शाइरी में मिलनि था। ऐं शेख अयाज़ जी शाइरी अगरि तव्हां पढ़ंदा त तव्हांखे उहा अॼु बि ओड़ी लॻंदी जहिड़ो माना अॼु जे दौर जे मुताबिक़ हालतनि मुताबिक़ हुजे। उमेदु आहे त तव्हांखे हीअ लेक्चर सम्झायो हूंदो। शेख अयाज़ जे हवाले सां शाइर जी शाइरी जे हवाले सां सवाल अचण जा चांसिस तमामु घणा हूंदा आहिनि। शेख अयाज़ जी शाइरी तमामु वसी आहे ऐं मौजूदा शाइरनि में शेख अयाज़ हिकिड़ी मुमताज़ हैसियत रखे थो। सो उमेदु आहे त तव्हांखे हीअ लेक्चर सम्झायो हूंदो ऐं हीअं सभु पॉइंट्स तव्हां कलेक्टिवली लिखी करे तव्हां हिकु सुठो जवाबु ठाहे सघो था। सो उमेदु आहे त तव्हांखे लेक्चर सम्झायो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।